आउं पंहिंजे कालमनि जे सिलसिले में हिकु इंतिहाई अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदुसि, जंहिंजो उनवान आहे तिर जी गुथी 100 चोटूं खाए। त दोस्तो, सिंधीअ में पहाको आहे त तिर जी गुथी 100 चोटूं खाए। सो बर सगीर जे विरहाङे बैदि पंहिंजो वतन छॾे आयल पनाहगीर अॼु बि भटकी रहिया आहिनि, पर खेनि किथे बि अमन ऐं सुकून सां रहणु नथो अचे। जॾहिं इहे भिटकियल माण्हू अॻूणे ओभर पाकिस्तान विया त बंगालियुनि जे देश सोनार बांग्लादेश खे पंहिंजो वतन न बणाए सघिया, जंहिंजे नतीजे में केतिरा ई पनाहगीर दरबदर थी या त मौजूदा पाकिस्तान पहुता या वरी उते पनाहगीर कैंपुनि में ज़लालत जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। मौजूदा पाकिस्तान में पहुतल पनाहगीरनि बि हिन मुल्क जे धरतीअ खे पंहिंजो न कयो। सभु कुझु हासिल थियण बावजूद हू अॼु बि देशवासी बणिजी न सघिया आहिनि। अॼु बि पाण खे पनाहगीर पिया कोठाइनि। इहा त हिन देश जे माण्हुनि जी फ़िराकदिली आहे जो मुहाजिर कोठाइण जे बावजूद पंहिंजे धरतीअ तां बेदख़ल थियल माण्हुनि खे हितां जे असुल देश धड़ियुनि वारा हक़ ॾेई रहिया आहिनि। किथे त इन्हनि भटकियल माण्हुनि खे हितां जे असुलुकनि रहवासियुनि खां बि वधीक रिआयतूं हासिल आहिनि, पर पोइ बि खेनि इहा इज़त रास नथी अचे। हू हिन वतन जी मिटी खे मान ॾियण बदिरां उन जे वजूद ते वार करण जो को बि मौक़ो हथां न पिया विञाइनि। पंहिंजे वतन भारत मां भई आयलनि खे अञा सूधो को आख़िरो नसीब न थियो आहे, छाकाणि त जेकी माण्हू पंहिंजे वतन सां वफ़ा करे न सघिया, से आख़िर ॿिए कंहिं देश सां कीअं था वफ़ादार रही सघनि। जिन जी मिटी अणासी हूंदी आहे उन्हनि खे वतन जे मिटीअ जो सवादु नसीब न थींदो आहे। हू धरती माता जे मिटीअ जी ख़ुशबू खां वांझल हूंदा आहिनि। चवंदा आहिनि त जंहिं पंहिंजे घर सां वफ़ा न कई, उन मां कंहिं ॿिए सां वफ़ा जी उमेद रखी नथी सघिजे। सो भारत खां भटकी आयल माण्हू पाकिस्तान ऐं उन में वसंदड़ असुलकुनि क़ौमुनि सां वफ़ा करे नथा सघनि। इहा इल्लत संदन फितरत में शामिल आहे, जंहिंखां बाज़ अचणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हिकु शेर आहे त जे तो अञा न ॼातो आ केरु देशवासी, तुंहिंजो जनम अजायो तुंहिंजी मिटी अणासी। सो जंहिंजो जनम अजायो हूंदो आहे ऐं जंहिंजी मिटी अणासी हूंदी आहे, उन ते का बि मयार थी नथी सघे। वतन सां वफ़ादारी उन माण्हूअ जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे जंहिंखे वतनियत जो अहसासु न हूंदो आहे। ॿी माना में जेको बेवतन ऐं रोलाक हूंदो आहे, उन लाइ वफ़ादारी बेमाना हूंदी आहे। अहिड़ा माण्हू त इन जानवर खां बि बदतर थींदा आहिनि जेको जंहिं मालिक जे दर जा टुकर खाईंदो आहे, उन सां बि मरण घड़ीअ ताईं वफ़ा कंदो आहे। हिकिड़ा माण्हू इहे हूंदा आहिनि जेकी पंहिंजे वतन जी हुरमत खे जान खां वधीक अज़ीज़ सम्झंदा आहिनि, त ॿिया माण्हू इहे हूंदा आहिनि जिन जे मन मंझां ख़ुदा ताला वतन जी मुहबत, इज़त ऐं वक़ार वारा जज़्बा कोरे कढी छॾींदो आहे। अहिड़ा माण्हू जानवर खां बदतर हूंदा आहिनि।
दुनिया मंझि हिकिड़ा मुहाजिर अहिड़ा आहिनि, उहे आहिनि जेकी किन हादसनि सबबि बेवतनीअ जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, पर संदन दिलि मंझि वतन ॾांहुं वापसी जी उणतुन मौजूदु हूंदी आहे। पंहिंजे दिलि में धरतीअ सां मुहबत सांढे इन उमेद सां जीअंदा आहिनि त कॾहिं न कॾहिं सणाउ वाह वरंदो ऐं हू पंहिंजे वतन वापसि ईंदा। पर ॿिया अहिड़ा बि मुहाजिर मौजूदु आहिनि जेकी पंहिंजे वतन खे तलाक ॾेई पनाह ॾींदड़ धरतीअ खे पंहिंजो करे न सघंदा आहिनि। पोइ अहिड़ा पनाहगीर दर दर जूं ठोकरूं खाईंदा रहंदा आहिनि, ज़िलतूं सदन पीछो न छॾींदियूं आहिनि। हिननि जो वजूद हवा में बीठल हूंदो आहे, जंहिंखे हवा जो को तेज़ झूटो उॾाए कखपन करे छॾींदो आहे। साॻी तरह पाकिस्तान में जेकी माण्हू हिन धरतीअ खे पंहिंजे वजूद जो हिसो बणाए न सघिया आहिनि, उन्हनि जो लख कोशिशुनि बावजूद को बि मुस्तक़बिल न हूंदो आहे। हू अवल खां आख़िर ताईं धरतीअ ते भटकियल माण्हूअ तौरु बार सम्झा वेंदा आहिनि। इन्हनि खे को पंहिंजो न कंदो आहे, छाकाणि त हू कंहिंजा बि वफ़ादार न हूंदा आहिनि। हू उन वण खे वढण जी कोशिशि कंदा आहिनि जंहिं ते संदन आखेरो जुड़ियल हूंदो आहे, पर जंहिं वण जूं पाड़ूं पंहिंजे धरतीअ जे पाताल में पहियल हूंदियूं आहिनि, उन वण खे को बि वढे नथो सघे। पर वण वढण जी कोशिशि कंदड़ उन आख़िरे खां बि महरूम थी वेंदा आहिनि जंहिं ते हू पाण मौजूदु हूंदा आहिनि। सो तारीख़ जा फ़ैसिला अटल हक़ीक़त हूंदा आहिनि। इन्हनि खे केरु बि ताक़त जे बल ते सघ ते तब्दील करे नथो सघे। महिरबानी।